गुरु आशीर्वाद कई ताके पुत्र मिलियो यो कोई फायदो आ? चो हरे राम न गुरु आशीर्वाद कई ताके भगवान मिली गया यो फायदो। गुरु आशीर्वाद कई ताके प्रेम मिलियो यो वडो फायदो आ। गुरु आशीर्वाद कई ताके जीवन भर जे लाए कोई सेवा मिली वई, कोई स्थान नियुक्त थियो यो वडो फायदो। चो हरे राम ये तो फायदा न भाई, बाकी केड़ो फायदो आ? नाम वठी असां गुरु के भुलजी वनो, मंत्र भुलजी वनो, वो कोई फायदो ही ना है। चो राम दीक्षा डाडो सोचे समझी करे वठणी कपे साथ संगति। अज कई जना देखिए हुंदा जेके दीक्षा वठंदा कंहिं भी संत को या दरबार साहब को भी, तो उन्हनि खे तो प्रार्थना हिन महिल भी समय तो विचार करे वठो, जे अगर दीक्षा थी वई तो पोइ मोड़न जो मौको न मिलंदो भाई। चओ हरे राम वो तो अड़जी बीणो तो भगवान जे भक्ति में, सेवा में, सत्संग में, सतगुरन जे दर जी सेवा में हिन महिल भी मौको तो चाहियो तो मुड़ी सको था, पर एक बार अगर प्रवेश थी वियो तो पोइ मोड़न जो मौको न मिलंदो भाई। अगर मुड़ी वियासे तो पोइ बेईमानी थी वई। चओ राम चंगी तरह विचार करे दीक्षा वठणी खपे। कई जना विचार न कंदा आहिनि, बस दीक्षा वठी वठंदा आहिनि। कई जना प्रभाव ॾिसी करे संतन जो, हिकिड़े संतन खे कोई चवण आयो चई बाबा बचपन में मुंहिंजी दीक्षा थी वई पर उन्हनि संतन सां मुलाकात न थी आहे, वधीक उन्हनि सां कुझु ॻाल्हाइण न थींदो आहे, ऐं तव्हांजो मां सत्संग ॿुधंदो आहियां, तव्हांजो सत्संग ॾाढो सुठो लॻंदो आहे, मूंखे तव्हां खां दीक्षा खपे। संत खिलण लॻा, चयो अच्छा हा बाबा तव्हांजी कथा ॾाढी सुठी लॻंदी आहे, तव्हां जेॾी महिल सत्संग कंदा आहियो ॾाढो आनंद ईंदो आहे, मूंखे लॻे थो बसि मुंहिंजा गुरु तव्हां ई आहियो, तव्हां ई मूंखे दीक्षा ॾियो। चयो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, पंहिंजे गुरुअ खे छॾे तूं असां वटि अचे थो? ध्यानु ॾिजो भाई, असां वटि अचे थो, सच सच ॿुधाए ॼाण, कल को असां को सुठो कथा करण वारो तोखे नज़र अची वियो त असांखे बि छॾे छॾींदे न? चओ हरे राम असां खां वधीक कोई प्रभावशाली तोखे नज़र अची वियो, कंहिंजी कथा तोखे अञा सुठी लॻी, कंहिंजो हलण तोखे ॾाढो सुठो लॻो, कंहिं तोखे वधीक प्रेम ॾिनो, सम्मान ॾिनो, कंहिं पाखर पाती, टावल पाता, कंबल पाता, तूं उन वटि हली वेंदे न? चुप थी वियो। चओ हरे राम बस यही त असांजी बि श्रद्धा आहे। थोरो ई प्रभाव ॾिसी करे असां काॾे बि पहुची था वञूं, कंहिंखो बि दीक्षा वठी था वठूं, पोइ अतो पतो ई कोन्हे। संत चवनि था प्रभाव ॾिसी न, संत जो स्वभाव ॾिसी करे हुनजे चरणनि में वञो। चओ हरे राम स्वभाव पूरी जानकारी वठी करे, छो जो ॾिसो भई हिकिड़ी ॻाल्हि साफ़ साफ़ सम्झो, अगरि कोई तव्हांखे मंत्र ॾे थो न, दीक्षा ॾे थो, उहो गुरु त जीवन भर मंत्र ॾियण वारो आहे सभिनीनि खे, पर असांजी दीक्षा त हिकु ई बार थींदी न जीवन में। चओ हरे राम असांखे थोड़ी न कोई रोज दीक्षा ॾियण वारो आहे। इहो सौदो ॾाढो ऊंचो आहे, सोचे सम्झी करे कजे। मूंखे यादि आहे कुझु समय पहिरियों, लॻभॻि 1 साल पहिरियों